मान रहीम। अज तारीख़ 23/8/2026 ते सर्किट हाउस खैरपुर में सरदार जुल्फकार खान कमारियो, सरदार एजाज खान बुग्यो, मौला बख्श खान महर, गुलाम मुस्तफ़ा अबड़ो जन जे अगवाणी में फैसलो थियो, जंहिंमें धुर नंबर 1 सैफुल्लाह फुल पोटरो ऐं ॿिया। धुर नंबर 1 जे तरफ़ां मौलवी ज़ुबैर खान फुल पोटरो ज़ामिन ऐं ॿी धुर नंबर 2 रहीम बख्श फुल पोटो जे तरफ़ां सरदार ताहिर इम्तियाज़ फुल पोटो साहब ज़ामिन पिया। धुर नंबर 3 उस्ताद अख्तर फुल पोटरो जे तरफ़ां साईं अली अदर शाह राशदी जन ज़ामिन पिया। धुर नंबर 4 मोहम्मद पंजल फुल पोटो जे तरफ़ां लियाकत अली फुल पोटो ज़ामिन पियो। सभिनी धुरनि जे ज़ामिननि खे पाबंद कजे थो त फ़ैसिले ते अमल कराईंदा ऐं फ़तवा हेठी रीत ॾिजे थी। ऐं अहिड़ी फ़तवा में नेक मर्द सरदार ताहिर इम्तियाज़ फुल पोटरो, साईं अली अदर शाह राशदी, हाफ़िज़ ज़ुबैर अहमद फुल पोटरो, डॉक्टर प्यारो खान फुल पोटरो, अब्दुल कयूम फुल पोटरो, मज़हर हुसैन मंगणहार ऐं बिरादरीअ जा नेक मर्द मौजूद हुआ। धुर नंबर 2 रहीम बख्श जे मथां उस्ताद अख्तर फुल पोटरो ऐं नियाज़ अहमद फुल पोटे जन जे धकी अलाह ॾिने ऐं धकी सादिक अली ऐं ज़ियान मिलाए 15 लख अखरे 15 लख रुपया रहीम बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 2 रहीम बख्श जन जे मथां मरहूम गुलाम सरवर जो खून साबित थिए थो, उन जो ॾंड 25 लख रुपया अखरे 25 लख रुपया रहीम बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 4 मोहम्मद पंजल जन जे मथां घरनि जो नुक़सान, हथियार अन्न वग़ैरह ऐं ॿियो नुक़सान मिलाए 25 लख अखरे 25 लख मोहम्मद पंजल जी धुर रहीम बख्श जन खे अदा कंदी। धुर नंबर 3 अख्तर अली ऐं करम अलीअ जे धुर ऐं मोहम्मद पंजल फुल पोटो जी धुर गॾिजी धणी बख्श खे मारियो, जंहिंजो ॾंड धुर नंबर 2 मौलवी नियाज़ अहमद करम अली जन जे मथां तरफ़ां उस्ताद इब्राहिम ऐं अख्तर जी धुर जन 25 लख अखरे 25 लख अदा कंदा रहीम बख्श खे। नोट धणी बख्श फुल पोटो सां गॾु जेको दादन जागिराणी मारिजी वियो, उन जे चङनि खे मना करण खां पोइ बि दादन जागिराणी फुल पोटनि जा नुक़सान कंदो रहियो। चङनि जे मना करण जे बावजूद बि उहो जागिराणी जा ॼाणे ऐं रहीम बख्श ॼाणे पाण में हिक ॿिए खे पाण मोड़ींदा। धुर नंबर 2 रहीम बख्श जे मथां मरहूम मोहम्मद पिंजल मंगीअ जो खून साबित थियण ते रहीम बख्श जी धुर 25 लख अखरे 25 लख रहीम बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 2 रहीम बख्श फुल पोटरो ज़ख्मी अरबाब फुल पोटरो ऐं माल जी मारजण, जंहिंमें हिक गऊं 2 बकरियूं ॾोह मिलाए 15 लख अखरे 15 लख रहीम बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 2 रहीम बख्श जी धुर जे मथां मरहूम खलीक रहमान जो खून साबित थियण ते ऐं नेक मर्द ऐं वॾेरे नबन खान जे भाइटे हुअण जे करे ॿिनि खूननि जो 50 लख अखरे 50 लख ॾंड रखियो वञे थो, जेको रहीम बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 2 रहीम बख्श जे मथां अलीअ ॾिने जो खून साबित थियण जो ॾंड 50 लख अखरे 50 लख रहीम बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 2 रहीम बख्श जी धुर मथां तपेदार अब्दुल रज़ाक जा ज़ियान साबित थियण जो ॾंड 20 लख अखरे 20 लख रहीम बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 2 रहीम बख्श फुल पोटरीअ जे धुर मथां हाजी कादिर बख्श जे घर ते हमिलो कयो वियो, जंहिंमें 14 माण्हू धकी थिया, जंहिंजो ॾंड 25 लख अखरे 25 लख रुपया रहीम बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 2 रहीम बख्श जे मथां कमरदीन जे अंबनि जो नुक़सान जो ॾंड 5 लख अखरे 5 लख अदा कंदो।
धुर नंबर 2 रही बख्श जी धुर मथा मरहूम अहमद हुसैन जे अंबन जो नुक़सान साबित थियो, जिन जो दंड 2 लख अखरे 2 लख रही बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 2 रही बख्श जी धुर वडेरो नबन खान जो ज़ियान ऐं अता रहमान जो ज़ियान मिलाए 15 लख अखरे 15 लख रही बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 2 रही बख्श जी धुर डॉक्टर खलील अहमद अबड़ो जे अंबन जो नुक़सान साबित थियो, जो दंड 2 लख अखरे 2 लख रही बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 2 रही बख्श जी धुर मथा उस्ताद इरशाद फुलपोटे जे अंबन जो नुक़सान साबित थियण जो दंड 1 लख अखरे 1 लख रुपया रही बख्श जी धुर अदा कंदी। धुर नंबर 1 अब्दुल हुसैन ऐं कादिर बख्श ते इल्ज़ाम आहे त उन्हनि रही बख्श जी ॾाॾीअ खे कुंदा कया, जंहिंमें हूअ फोत थी वई, पर इहा घणो टाइम ज़िंदा हुई, धक्कनि में फोत साबित न थी। बाक़ी अब्दुल हुसैन ऐं कादिर बख्श जंहिंजे मथां औरत ते हथ खणण धक हणण जो दंड 3 लख अखरे 3 लख रुपया दंड कादिर बख्श ऐं अब्दुल हुसैन जी धुर अदा कंदी। नोट धुर नंबर 2 रही बख्श जी जेका कोड़े ॻोठ वारी ज़मीन आहे, उन ते कंहिं बि क़िस्म जो कब्ज़ो साबित नथो थिए। खजियूं ॻरी वेंदियूं हुयूं, पर जे रही बख्श खे शक आहे त कोई सीलींदो हुयो, उन धुर खां अच्छाई वठी सघे थो। अच्छाई न ॾियण जी सूरत में उहा धुर रही बख्श खे 5 लख अखरे 5 लख अदा कंदी। धुर नंबर 2 रही बख्श जी घर वारी प्रॉपर्टी साॻी जॻह ते मौजूद आहे, जंहिंजो हिकु जो हू अॼु बि मालिक ऐं वारस आहे, ऐं जेकी बि संदसि प्रॉपर्टी आहे उन जो हू मालिक आहे। नोट रही बख्श सां जेके ॿियनि माण्हुनि सां जहिड़ा मसइला आहिनि, उहे हल करे पंहिंजी प्रॉपर्टी कोड़े ॻोठ वारी कंहिंखे बि ॾे थो, उहो उन जो मालिक आहे, जंहिं ते कंहिंखे बि इतराज़ न हूंदो। धुर नंबर 2 रही बख्श जो धुर नंबर 3 अख्तर अली फुलपोटो जंजी 10 जिरेब ज़मीन ते कब्ज़ो आहे, उहो कब्ज़ो रही बख्श जन खाली करण जा पाबंद हूंदा। धुर नंबर 1 कादिर बख्श खे शक आहे त मुंहिंजे मथां जेको हमिलो थियो आहे, उन में रही बख्श सां गॾु जो को माण्हू ॻोठ जो को माण्हू इनवाल आहे, अहिड़ी अच्छाई रही बख्श कादिर बख्श खे ॾींदो। धुर नंबर 2 रही बख्श खे शक आहे त गुलण आशिक अली सोराब अली आशिक अली जतोई अब्दुल्ला फुलपोटो फोती जेके फोत थिया आहिनि, उन्हनि में सैफुल्ला फुलपोटो अतीक रहमान फुलपोटो अता रहमान फुलपोटो इनवाल आहिनि। उन्हनि मां को बि हिकु माण्हू अहिड़ी अच्छाई ॾींदो, ॿिनि चङनि जे रूबरू सफ़ाई ॾींदो त असां उन्हनि में मलौस न आहियूं। नोट रही बख्श जी जेका प्रॉपर्टी आहे, ॿियनि झेड़नि खे हल करे पंहिंजी प्रॉपर्टी जंहिंखे ॾे का बि रुकावट न हूंदी। धुर नंबर 2 रही बख्श फुलपोटे जे मथां मामे रबन फुलपोटे जो ॾोह साबित थियण ते 5 लख अखरे 5 लख रही बख्श जी धुर अदा कंदी। नोट सभिनी धुरनि खे पाबंद कजे थो त कंहिं बि धुर अॻिलाई कई हिन फ़ैसिले जी मुखालफ़त कई, उन ते साबित थी त 50 लख अखरे 50 लख उन धुर ते दंड रखियो वेंदो। केस कानून मूजिबि वकीलनि जे सलाह सां लिखी ॾींदा, हिक ॿिए खे अहिड़ी फतवा जारी कजे थी।